नवाबशाह दौलत कॉलोनी नवाबशाह जे रहवासी पोरियत राजा कलड़ो नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पंहिंजे चाचे ख़िलाफ़ मिल्कियत ते कब्ज़े धमकियुनि ऐं हक़ तलफ़ी जा इल्ज़ाम हया। हुन साफ़ियुनि खे ॿुधायो त संदसि वालिद 5 साल अॻु फ़ौत थी वियो, जंहिं खां पोइ संदसि चाचे मुबैना तौरु संदसि वालिद जे हिसे वारी ज़मीन घटि ज़ाहिर करे पंहिंजे नाले मुंतक़िल कराए छॾी आहे। हुन चयो त हू पंहिंजे वालिद जी मिल्कियत में जाइज़ हिसे जो हक़दार आहे, पर चाचो खेसि ऐं संदसि घरवारे खे सदन हक़ ॾियण लाइ तयारु नाहे। राजा कलड़ो वधीक चयो त संदसि चाचो पंहिंजी न्याणी जी शादी शिकारपुर में धारियुनि वटि करणु चाहे थो, जॾहिं त न्याणी हिन वक़्तु संदसि घर में रिहाइश पज़ीर आहे। हुन इल्ज़ाम हयो त चाचो खेनि धमकियूं ॾेई रहियो आहे, न्याणी जी रुख़सती ताईं हू घर ख़ाली करे कंहिं ॿी हंधि वञनि। हुन चयो त रिश्ते वारे मामले ते मूंखे को बि एतिराज़ न आहे, तंहिं हूंदे बि साण सां इम्तियाज़ सलूकी कयो पियो वञे ऐं खेसि पंहिंजी मिल्कियत जे हक़ खां महरूम रखियो वियो आहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वॾेनि जी मिल्कियत मां क़ानूनी हिसो ॾियारियो वञे ऐं मुबैना धमकियुनि खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।